कड़ियो गंवर में तैलीम बचायो कमेटी के अगवान विष्णुमल महेश्वरी, शंकरदास जेठोमल, ज्ञानचंद, नाज मिठूमल महेश्वरी ऐं ॿियनि जी अगवानी में गर्ल्स हाई स्कूल जो मरम्मती कम मुकम्मल न थियण ऐं बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में स्टाफ मुक़रर न थियण ख़िलाफ़ निज़ामाणी पेट्रोल पंप खां शहीद फाज़ल राव चौक ताईं अॼु 21 ॾींहं बि एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक शागिर्द शागिर्दियाणियुनि शहरियुनि ऐं वालिदेन वॾे अंग में शिरकत कई। ॿारनि हथनि में बैनर खणी ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि रैली खे ख़िताब कंदे चयो त कड़ियो गंवर में नियाणियुनि जी तैलीम तबाह थी वई आहे। निगरान हुकूमत ऐं तैलीम खातो नोटिस न वठी रहियो आहे। ठेकेदार 5 सालनि खां पैसा खाई ग़ाइब थी वियो आहे। मरमती कम रोलड़े जो शिकार बणिजी वियो आहे, पर को बि ज़िम्मेवार हिन अहम मसइले जो नोटिस नथो वठे। 21 ॾींहंनि खां मुसलसल एहतिजाज ऐं रैलियूं कढी मुज़ाहिरा करे रहिया आहियूं, पर कंहिंजे बि कन ते जूं नथी सुरे। हिननि वसवारनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त नियाणियुनि जे स्कूल समेत कड़ियो गंवर जे स्कूलनि जो नोटिस वठी उन्हनि में तदरीसी अमल बहाल करे नियाणियुनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।